कश्मीर ज़िले अंदर बदमनी अगवा वाक़ियन ऐं सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी कश्मीर पारां एहतजाज कयो वियो आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर गुल सुमरो मूजिब SUP पारां नादरा ऑफिस खां एहतजाजी रैली कढी डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं दौरान कारकुननि झंडा बैनर ऐं प्ले कार्ड खणी नारेबाज़ी पिणु कई। उन मौक़े ते शाद खोसो, ज़रियत सागर, दिलमुराद ॾाहाणी, जमाल बुर्ड़ो, जावेद खोसो ऐं ॿियनि अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त तंगवाणी मां अग़वा थियल मुख़बिन खे फ़ौरी तौरु बाज़ियाब करायो वञे ऐं शहर में सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़ा ख़त्म कराए मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कल असांजो तंगवानी तालुके मां मुंहिंजे सौट जो पुटु नंढड़ो मासूम 10 सालनि जो उहो खणी करे अगवा करे उनजा हथ पेर ॿधी करे कचे जे इलाइक़े में उछलाए विया आहिनि। पोइ पुलिस नाले का ज़ाहिर ई कोन्हे। जॾहिं ॻोठाणनि ने पंहिंजी मदद पाण था त 100-150 माण्हुनि हिमत करे हथियार बंदनि जो पीछो कयो आहे, तॾहिं उहो छोकिरो छॾियो अथनि, उनजो जेको लोडर आहे उहो खणी हलिया विया। त इहा सिचुएशन आहे असांजे ज़िले कश्मीर सां। असां चऊं था त ही असांजे माण्हुनि खे कहिड़ी सज़ा था ॾियो। ज़िलो कश्मीर बाहि में मरी पई आहे ऐं को माण्हू महफ़ूज़ न आहे। कल असांजे SUP जो डिवीज़न जो सदर आहे, उन जो छोकिरो वीचारो रक्शो हलाईंदो, उनखे दाड़िल खणी करे किथे ॿाहूं जंगूं ॿधी करे सटे छॾियो आहे, उनजो रक्शो काए विया आहिनि। त ग़रीब रोज़ी नथा करे सघनि, निकिरी नथा सघनि, घरनि ते महफ़ूज़ थी विया आहिनि। इन जे असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़ामत कयूं था ऐं ज़िले इंतिज़ामिया खां घुर था कयूं त फिलफोर नोटिस वठी करे अमन अमान कई वञे ऐं जे कब्ज़ा ग्रुप जेके हिते माफ़िया थी आहे, टाउन कमेटी TO मोग हटाए करे त कश्मीर जो जेको आहे सो कम अज़ कम शहर जो जेको आहे सो सार संभालनि। कश्मीर तालुके जे अंदरि वधंदड़ बदअमनियुनि अगवा जे वारदातुनि जे ख़िलाफ़ आहे। 1 महीनो थी वियो आहे त कश्मीर मां मोहम्मद बख्श ठुलवासी, मोहम्मद बख्श लाशारी समेत लातादाद माण्हू अगवा आहिनि। पुलिस उन्हनि खे बाज़ियाब कराइण में मुकमल तरह सां नाकाम आहे। ॿिए तरफ़ कश्मीर जे अंदरि जेके सरकारी मिल्कियतूं आहिनि, उन्हनि सरकारी मिल्कियतुनि ते भोतारनि जो रखायल TMO ॾींहं ॾिठे जो सरेआम जेको आहे सो कब्ज़ा कराए रहियो आहे। इंतिज़ामिया अघोर निंड सुतल आहे। जेके सरकारी प्लाटुनि ते, सरकारी ज़मीनुनि ते कश्मीर शहर जे अंदरि कब्ज़ा थियनि था, उन्हनि खे फिलफौरी तौर ते बंदि करायो वञे। पुलिस उन्हनि सां गॾु आहे। ही पाण में ॿिनि भाइनि जो जहिड़ो आहे ईअं था सम्झूं असां। बाक़ी पुलिस को ग़रीबनि जे मथां का कुर्बानी कोन थी ॾिए शहरनि जे मथां। ही पुलिस त जेको आहे वॾेरनि जे बंगले जी हिकिड़ी सुरेत बणिजी चुकी आहे। असां उन जे लाइ सरापा एहतजाज आहियूं ऐं ज़िले जे SP खे चऊं था त महिरबानी करे इन ॻाल्हियुनि जो तव्हां नोटिस वठो ऐं ज़िले जो अमन बहाल करायो। असां DIG लाड़काणे खां इहो मुतालबो था कयूं, RPO सखर खां इहो मुतालबो था करियूं त इहे जेको अमन अमान तमामु सूरत हाल ख़राबु थी वई आहे, इंक्रोचमेंट ख़राबु थी वई आहे, कब्ज़ा खोरी ख़राबु थी जेको आहे हिकिड़ो धंधो लाइ ॾिनो आहे। DC उनजो नोटिस नथो वठे ऐं उनजे करे असांजो हीअ एहतजाज आहे। हाणे असांजो इजलास आहे ऐं इंशाल्लाह जेतिरे ताईं इहा इंक्रोचमेंट हिननि जा कब्ज़ा खोरी जारी रहंदी त असांजो बि एहतजाज जारी रहंदो।